भाऊ बचल खाना हाणे मोकिलाणी न आहे बाबा। जीअरा आहियूं त वरी मिलंदासीं, हाणे मोकिलाणी न आहे। वेव कांडेरा भाउ वेव, मता चए त बचल खान हवाली न वरितो। बाबा चवंदा आहिनि जंहिं न चयो त घणो चयो। अची छमाई निभी आहे, फसुल ॾिठा हूंदई, इजो लाभते आया। हर हिकु घर खां लापो वठी बाबा तुंहिंजे लाइ ओता कते रखंदोसांइ ऐं पोइ न्यापो कंदोसांइ जी खणी वञा। पर जे चवंदे त पुॼराए बि ॾींदोसांइ। थोरा तव्हां सभिनी भाइरनि जा जो 12 महीननि जे लाइ मुंहिंजे बचन जो अनु था ॾियो। कांडेरा बाबा असां तो ते कोई एहसान कोन था कयूं। सॼो साल तो ये मट पाटियूं पाटोड़ा दिला पुॼाई असांखे, पोइ भला तो 12 महीने जो अन्न बि न लहणियो छा? बाबा साईं, ॾुखियो या सुखियो राज सां त निभाइणो आहे न। ॿेली असांजे औताक जी भारत अथई। हुकुम कयो बाबा। यार हुकुम हाकमनि जा हलंदा आहिनि, मां त तव्हां भाइरनि जो ख़ादिम आहियां। ॿियो ख़ैर इहा ख़बर त अथई, फसुल खणी 12 महीने ख़ुदा वास्ते ख़ैरात कंदा आहियूं। ॿियो वरी ॿुधूं पिया त इहे राज वारा बि शादियुनि जे तयारियुनि में लॻा पिया आहिनि ऐं हिन औताक में आहिनि जो वरी इहे 20 खन पाटोड़ा बचा आहिनि। अबा 100 खन पाटड़ा हुजनि। यार को बादशाह माण्हू आई कांडेरा। 100 पाटोड़नि में छा थींदो बाबा? हिकिड़ा खाईंदा, ॿिया बि उन्हनि खे ॾिसंदा छा? बाबा हेॾो पंहिंजो राज आहे, ओड़ो पाड़ो संगत साथ सभिनी जा हथ धोराइबा। ॿियो न 300 खन पाटोड़ा तो हुजनि। हाज़ुर बाबा, 300 पाटड़ा ई ॾींदुसि। ठहिया पिया आहिनि, सिर्फ़ु आवीअ खे बाहि ॾियणी आहे। यार ॻाल्हि ॿुध, 2-3 के मट ओताक लाइ ॾिठा आहे, पर अहिड़ा जो पाणी ठरी सफ़ा पारो थी वञे। बाबा सची ॻाल्हि त इहा अथई, तो वारा मट अॼुकल्ह मज़ो कोन था कनि। का थधी मिठी ॾिस, तो वारी महिनत बि लॻे थो हाणे मोकिलाईंदी थी वञे। बसि बचल खान झूना थिया जहाज सट न सहन सर जी। बसि बचल खान जवानी वई मोकिलाए अदा। हाणे हिन हथनि में एतिरी ताक़त नाहे रही। मुंदी हॾनि में ताक़त त ॻोल्हे फोले मिटी खणी ईंदो हुयुसि। हाणे पंहिंजे उस्बन में उहा ताक़त नाहे रही। हाणे ॾाढ़ी आहे पुटनि जे वस। अदा कांडेरा, जिते बि चीकी मिट्टी का सुठी नज़र अचई तूं मूंखे ॿुधाए, ढोआए ढेर करे थो ॾियां। हरू भरू इन कलराठी मिट्टीअ में खून न खपाए। साईं, तव्हांखे तकलीफ़ कोन ॾींदुसि। इहा औताक असांजी आहे ऐं असांजी इज़त आहे। हिन ॻोठ वारनि जी इज़त आहे बाबा। हाणे उस्ताद जी उस्तादी कमु ॾींदी। हाणे सिर्फ़ु मूंखे 2-3 सेर कलमी शोरो घुराए ॾे बसि। 15 मट असली अहिड़ा थो ठाहे ॾियांव जो 5 कलाकनि खां पोइ पाणी असली सफ़ाई ॻड़ो थी वेंदो आहे। जेको बि औताक ते आयो वियो 5 ढुक पी करे पंहिंजो हियांव ठारे छॾींदो। बाबा कांडेरा, ही पैसा वठ, शहर वञ, ॿारनि जे लाइ को लटो कपिड़ो बि वठ ऐं उन्हनि जे लाइ वखर बि वठ ऐं हा कलमी शोरो बि वठ। ही अॻ में तुंहिंजो इनाम आहे।